पनवाकल शहर के एक नंढड़े सैलून अंदर एक गैर मामूली कहानी लिखल है। इतने लफ़्ज़ ना आहिनि, आवाज़ ना आहिनि, पर मेहनत ॻाल्हाए थी, हुनर ॿुधाए थो ऐं हौसलो सभु कुझु चई वञे थो। पनवाकल जे सिनेमा रोड ते मौजूदु ही सैलून आम सैलूननि खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे, छो त हिते कमु कंदड़ सभई कारीगर गूंगा आहिनि। ज़बान संदन ख़ामोश आहे, पर हथनि में एतिरी त महारत आहे जो परे परे खां माण्हू हितां वार ऐं ॾाढी ठहिराइण अचनि था। हिन सैलून अंदरि ज़बान बंदि रहंदी आहे, पर अखियूं ॻाल्हाईंदियूं आहिनि, हथ इशारा बणजनि था ऐं सम्झ पाण मुरादो पैदा थी वञे थी। न को शोर, न को आवाज़, पर पोइ बि ही सभु कुझु सम्झाए था छॾनि ऐं सम्झी पिणु वञनि था। इन्हनि खां मां पुछियो त मुंहिंजो भाउ हिते आयो, इन्हनि चयो न आयो आहे। हिक ॿिए त इशारनि ते सम्झी वेंदा आहियूं त हीअ ॻाल्हि करे थो त हाणे आयो या न आयो। हे हीअ ॻाल्हि करे थो पियो, चवे थो त मां जेको आहे न 2004 खां वठी कमु सिखियो आहे। 2004 खां वठी कमु सिखियो आहे हिते हिन ई सैलून ते। हितां खां वठी हिते हिन ई सैलून ते चवे थो 2004 खां वठी कमु सिखियो आहे ऐं इहा महिनत कंदो आहियो आहे। बहरहाल माण्हू जेके ईंदा आहिनि तमामु बहितरीनु माण्हू हूंदा आहिनि, असांजो ख़्यालु कंदा आहिनि, ईंदा आहिनि हिते असांखे प्यार मोहबत सां ॻाल्हाईंदा आहिनि। 50 या 100 या जेको बि थी सघे थो उन्हनि खां अञा मदद बि कयूं वेंदा आहिनि। ऐं उन बाद में इहा ॻाल्हि थो करे पियो त मां ॾाढो ख़ुशि आहियां पंहिंजे कम सां, पंहिंजी महिनत सां, मज़दूरी सां। मां कंहिंजो मोहताज न आहियां। ऐं उन बाद में चवे थो पियो त असां जेको आहे सो 4 भाउर ऐं टे जेको आहे सो भेनर आहिनि मुंहिंजूं। मुंहिंजो वालिद साहब फौत थी वियो आहे ऐं मुंहिंजी मदर आहे। हीअ आबासी हितां जी आहे, इहो हिते कमु कंदो आहे। ऐं हीअ त जेको आहे सो इहो सुमरो आहे, ठीकु आहे। इहो मुंहिंजो जेको आहे सो त भेणियो बि आहे। हिन सैलून ते वार ऐं ॾाढी ठहिराइण लाइ ईंदड़ माण्हू चवनि था त हिन गूंगनि कारीगरनि में हौसलो बि वॾो आहे ऐं कारीगर त कमाल जा आहिनि। साईं हे महिनती आहिनि, तमामु महिनत कमाइनि था, तमामु दिलि न हारी अथऊं, तमामु मिस्किन माण्हू आहिनि। 10-15 साल थिया आहिनि, वॾो गूंगो गुज़ारियो आहे, उन खां वठी मतिलबु 15 साल थिया आहिनि। एतिरी महिनत कंदा आहिनि जो अल्हम्दुलिल्लाह कंहिंजा मोहताज न आहिनि, बेज़ुबान आहिनि, पंहिंजो तमामु सुठे नमूने रोज़ी कनि था। हिननि जा वॾड़ा तक़रीबन 5-6 सैलून आहिनि जेके गूंगाई आहिनि। पंहिंजे पनो में बैजी थाणे जी भर में बि सैलून आहे, उते बि कमु कनि था, हिते बि कमु कनि था। माशाअल्लाह महिनती आहिनि। हिन सैलून जो मालिक नूर हसन ममदी पाण त गूंगो आहे, पर हौसलनि में कंहिं खां घटि न आहे। नूर हसन जे भाउ जो चवणु आहे त संदसि भाउ गूंगनि जे स्कूल में 12 दर्जा तालीम त पिराई आहे ऐं हमेशह टॉप पोज़ीशन खई आहे। हिन चयो त नूर हसन ममदी जी नौकिरी लाइ मख़सूस कोटा में केतिरा ई फार्म भरिया, पर अफ़सोस अॼु ॾींहं ताईं खेसि का नौकिरी न आहे मिली। हीअ मुंहिंजो बिरादर आहे, नंढो आहे मूंखां। मुंहिंजो वॾो बिरादर हो, उहो बि गूंगो, उहो फौत थी वियो आहे। असांजे वालिद साहब बि फौत थी विया, तक़रीबन 22-23 साल हुनखे थी विया आहिनि। असां जेके आहियूं सो 3 भाउर हुआसीं, हिकु वॾो फौत थी वियो, हाणे 2 भाउर आहियूं। उन खां अलावा मुंहिंजूं 3 सिस्टर आहिनि, जंहिंमां हिकिड़ी जेका सो न ॻाल्हाए सघंदी आहे, उहा बि हिन वारी कार आहे, डीफ आहे। उन खां अलावा जेको आहे सो मुंहिंजी वालदा जेका आहे उहा बि डीफ आहे। 2001 या 2 खां माना हीअ दुकानु असांजे हवाले आहे। हिते ई माना इहो मशहूरु आहे वॾो, हिन रोड ते गूंगनि जी सैलून, गूंगे जे नाले सां। मुंहिंजो वॾो भाउ उहो ॾाढो मशहूरु हो, तमामु बहितरीनु कारीगर हो, ॾाढो। ऐं तमामु उन जा सुठा वास्ता, वॾा माण्हू ठाराईंदा, वॾा माण्हू। के जेके आहिनि शौक़ु माण्हू हूंदा आहिनि, जेके ईंदा या उनखे सम्झ में ॻाल्हि न ईंदी त यार गूंगा आहिनि, हलिया वेंदा या ॻाल्हाइनि या न। उनखे इहो पंहिंजो ख़्यालु हूंदो त अलाए असांजी ॾाढी सही ठाहींदा या न, या वार सही ठाहींदा या न। के वरी शौक़ सां ईंदा आहिनि, त उन्हनि जी दिलि घुरंदी आहे त यार गूंगो आहे, उन सां ॻाल्हायूं, असांखे मज़ो ईंदो आहे ॻाल्हाइण में, कचहरी करण में। उन खां अलावा कम जा बि ॾाढा तमामु बहितरीनु। इहो हिकु वॾो सुवालु आहे त तालीम याफ़्ता हुजण बावजूदि ख़ासि माण्हुनि लाइ ठहियलु कोटा ख़ासि माण्हुनि खे छो न पई मिले। अहिड़ा बासलाहियत नौजवान सरकारी दरनि तां मायूस थी मोटनि था। नूर हसन ऐं संदसि साथी कंहिं आॾो हथ नथा टंगनि, हू पंहिंजी महिनत सां पंहिंजो गुज़र सफ़र कनि था। पनवाकल जे हिन नंढड़े सैलून मां वॾो सबक़ु मिले थो त माज़ूरी कमज़ोरी न आहे, असुलु माज़ूरी नाउमीदी ऐं मायूस थियणु आहे। कैमरा टीम सां गॾु शफ़ीक़ खोसो, WTN न्यूज़, पनवाकल।